इंतजार में बीठा आहियो छा? हाँ, बाबा सां गॾु टैक्सी में वञणो पियो, पर गलती मुंहिंजी आहे। बाबा खे ॿुधायो न ई बाबा निकिरी वियो। हाणे इंतजार में बीठी आहियां, का टैक्सी भी नथी अचे। तो पोइ ठीकु आहे, मां तो तव्हांखे तव्हांजी मंज़िल ताईं ड्रॉप ॾियां। अचो वेहो त पाण हलूं। न न, तव्हां भली वञो, तकलीफ़ न कयो, मां टैक्सी में वेंदसि। न न, इन में का तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। अचो तव्हां वेहो, मां तव्हांखे ड्रॉप ॾेई पोइ क्लिनिक हलियो थो वञां। अचो वेहो न, सोचियो छा पिया? ऐं ॿियो त अॼु घर ॾे अम्मा ऐं बाबा तव्हांजी ऐं मुंहिंजी शादीअ जे बारे में ॻाल्हियूं पिया कनि। ओ, त इहा ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ तव्हां मूंखे ड्रॉप पे कयो? न न, इहा ॻाल्हि न आहे। असल में ॻाल्हि तव्हां ऐं मुंहिंजी शादीअ जी हुई, इन जे करे सोचियमि तव्हां सां शेयर करे वठां। सॉरी, फिलहाल मूंखे शादी जी काई भी तकड़ न आहे। न न, तकड़ त मूंखे बि न आहे, पर अम्मा ऐं बाबा वारनि खे केरु सम्झाए? किरण, मां बि हाणे चाहियां थो त शादी थियणु घुरिजे मुंहिंजी। जो चवंदा आहिनि त शादी ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे। मां तव्हां सां इन ॻाल्हि ते एग्री न कंदसि, छो त इंसान जी ज़िंदगी जीअण जा ॿिया बि खोड़ सारा रंग आहिनि। रुगो शादी खे इंसान ज़िंदगी न सम्झे, आज़ाद ज़िंदगी गुज़ारण जो मज़ो ई पंहिंजो आहे। इहो त मां बि सम्झां थो किरण, पर अम्मा ऐं बाबा वारनि खे केरु सम्झाए? अम्मा ऐं बाबा वारा त हिकु ॿिनि ॾींहंनि में तव्हांखे वनवाह में वेहण लाइ तव्हांजे घर अची रहिया आहिनि। न न, एतिरी जल्दी मां त शादी न कंदसि। पर छो किरण? आखिर तुंहिंजो शादीअ खां इनकार छो आहे? पाण ॿई सोट आहियूं, नंढपण जी मंगणी थियल आहे, हिक ॿिए सां मोहबत करियूं पिया, पोइ शादीअ खां इनकार छो? अदी, अॼु त तूं ॼाणे फिल्म जी हीरोइन थी लगी। हिरम, तोखे साड़ तो थे या वाकई मुंहिंजी तारीफ़ थी करी? न अदी, मूंखे साड़ छो थींदो? मां वाकई में दिल जी ॻाल्हि थी कयां। तव्हां मामूल जे मुताबिक ॾाढा चेंज था लॻो। हाणे तूं वञ, कॾहिं खां पिणे दरवाज़े ते इंतजार थो करे, देर थी थिएसि हुनखे। ओके ओके। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुन जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।